स्टील मिल जे मुलाज़िमनि पारां पंहिंजे मुतालबनि जे हक़ में जारी एहतिजाज ते पुलिस कड़की पई। स्टील टाउन गेस्ट हाउस अॻियां एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवाननि ऐं चूंडियल मकानी नुमाइंदनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे छॾी आहे। इहा FIR स्टील मिल्स जे सिक्योरिटी अहलकार मुनीर जी मुदयत में स्टील टाउन थाणे ते दाख़िल कई वई। FIR मूजिबि मुज़ाहिरो कंदड़नि गेस्ट हाउस जे मुखिया दरवाज़े खे ताला हणी एहतिजाज शुरू कयो, जंहिं सबबि सरकारी अमले इंतिज़ामिया खे इमारत अंदरि वञण में रंडक पई। एहतिजाज दौरान मुज़ाहिरो कंदड़नि इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारा हंया। FIR में धणी बख़्श समो, राव सफ़दर हयात, मीर अब्बास टालपुर ऐं 40 खां वधीक अणॼातल माण्हुनि खे नामज़द कयो वियो आहे। मथनि सरकारी कम में मुदाख़लत, ग़ैर क़ानूनी मेड़ाको करणु, रस्तो बंदि करण ऐं अमन अमान में ख़लल विझण जे कलम लाॻू कया विया आहिनि। वाज़िह हुजे त स्टील मिल्स जा मुलाज़िम गुज़िरियल 100 ॾींहनि खां पंहिंजे मुतालबनि लाइ धरणो हणी एहतिजाज करे रहिया हुआ त राति देर सां पुलिस चढ़ाई करे एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवाननि ऐं चूंडियल मकानी नुमाइंदनि ते लठबाज़ी ऐं फायरिंग कई। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि पुलिस मुलाज़िमनि खे मुंतशिर करण लाइ पोइ गेस्ट हाउस खां ताला टोड़े अंदरि दाख़िल थी, जितां CEO स्टील मिल्स खे ॿाहिरि कढी घर रवानो कयो वियो। वाक़े दौरान केतिरा ई मुलाज़िम ज़ख़्मी थिया। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त एहतिजाज कंदड़नि कानून जी भञकड़ी कई ऐं सरकारी अमले खे कम करण खां रोकियो, जंहिं सबबि कार्रवाई ज़रूरी हुई। ॿिए पासे मुलाज़िमनि जो मौक़िफ़ आहे त संदन एहतिजाज पुरअमन हो ऐं हू सिर्फ़ हुकूमत खां पंहिंजा वाइदा पूरा करण जो मुतालबो करे रहिया हुआ। वाक़े खां पोइ गुलशन हदीद ऐं स्टील टाउन जे रहवासियुनि में सख़्त कावड़ पखिड़ियल आहे ऐं वधीक गिरफ़्तारियूं ऐं छापा हणण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। ॿिए तरफ़ हंगामी इजलास तलब करे ईंदड़ लाहे अमल जोड़ण जूं तयारियूं शुरू कयूं वियूं आहिनि।